मावा सां शेयर कयूं पिया। ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, हादसे में बजणा फौत थी विया आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। फौतियुनि जी सुञाणप रुस्तम वासी, मोहम्मद पनाह सोंचड़ो ऐं शाह मोहम्मद तौर थी आहे। हादसे जो शिकार मोटरसाइकिल सवार शिकारपुर खां पंजाब ॾांहुं वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। घोटकी खां ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, बजणा फौत थी विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, घोटकी मां ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, बजणा फौत थी विया आहिनि। फौतियुनि जी सुञाणप रुस्तम वासी, मोहम्मद पनाह सोंचड़ो ऐं शाह मोहम्मद तौर थी आहे। हादसे जो शिकार मोटरसाइकिल सवार शिकारपुर खां पंजाब ॾांहुं वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां?